वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रम अजरा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सब साथी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व हबीबना व मौलाना मुहम्मद व अला आलि व बारिक वसल्लिम। महरम मोटी आयो मोटिया तान इमाम मदीने जा जाम सो भूंड जान सच्चा धणी। अलीअ जे औलाद के जेके भाइन घटि पाड़ूं तिन पलीतन जो तू परवरदिगार पट खफ़ो ऐं खफ़त लहंदन कान लतीफ़ चए। कामिल करबला आया अॼु अमीर वेही वेरनि साम्हूं हयाऊं थे तीर पर इहा हुई तक़दीर अलीअ जे औलाद ते। वाहे कांदा हबीब सां मोह मिठा मंठार मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सां बदर में गॾु ओद में गॾु खंदक में गॾु हुनैन में गॾु ग़ार में गॾु क़यामत ऐं मज़ार में मोहम्मद सां भाकुर में गॾु सुता पिया। सहाबा जा आशिक़ ॾाढा जो सुभाणे यार हुया ई मोहम्मद जा। असांजा यार आहिनि बोतल वारा चांहि वारा मूंसां गॾु यार हुजनि। मूंखे किले छंडे जे तुंहिंजे यार जे पाचन मां पेचस न कढा। यार हुया ई मोहम्मद सिद्दीक़ जी यारी ॾिस मके मां निकितो आहे ग़ार में गॾु ग़ार मां निकितो आहे क़यामत ऐं मज़ार में मोहम्मद सां भाकुर में गॾु सुतो पियो। मज़ो न आहे ॾाढा सहाबा जा नौकर ॾाढा जो सुड़ा मज़ो न आहे। मौला अलीअ जा मुरीद ॿई हथ बुलंद कयो जंहिंजो हथ हेठि वो कटड़ो पक्का मां मुलन वाले ड्रे के कंदो ही ना। अल्लाह गाल सीधी एक डू डू बिडू पंज क्या मत दिया चेछा एकड़े मोले वाइस कयो रात या ट्रे थी विया अखियूं बूटे मोला वाइस कंदा सब थी वियस। हिकिड़ो अॻियों वेठोसि चए थो की मुंहिंजो वाइस वणियो अॼु वाइस कोन्हे वणियो माठ कर त लाउड अंदरि रखां। अहिड़ी जुठ न मां पाण सां कंदुसि न तव्हां सां मेलो मतल छॾिबो। भिटाई थो चए उहा हे कांदा मां आयो ई लतीफ़ जे दरगाह तो आहियां मता सुभाणे जातर मुला लतीफ़ को कोन्हे मञींदे पिणे को मञींदे न। मां क़ुरान जो भी हाफ़िज़ आहियां सैयद जे रिसाले जो भी हाफ़िज़ नथा जो सुभान अल्लाह। हे असांजो यार आहे न जलसे वारो अब्दुल हमीद महर अल्लाह हिकु ॿोड़ो वरी ॻाल्हाईंदो मोबाइल ते अल्लाह वाहे गांदा हबीब सां मोह मिठा मंठार सिद्दीक़ सादिक़ सिद्क़ जो सरदार सरदार उमर अदालत करो भिटाई मूतियो ठोकियो वेठो आहे न लतीफ़ ना दादा बस कर पोड़ा त बेलचा न ठोकिया। भिटाई तो चए उमर अदालत अगरो छो उमर अहिड़ा फ़ैसला करे जो काफ़र पिया कलमा पढ़ा। उमर अदालत अगरो उस्मान इज़्ज़तदार केॾो इज़्ज़तदार आहे ॿ दफ़ा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो आहे ज़ोर सां सहाबा जा नौकर ॿई हथ बुलंद कयो जंहिंजो हथ हेठि वो कटड़ो कटड़ो हेॾे ईंदो ई न आयो तीअं किलेशन भरे दस उस्मान इज़्ज़तदार कादर पंहिंजे कुदरत सां कया हा अलीअ सां करा पर ज़ुमरुदी जिन सार हसन मीर हुसैन चए थो अव्वल अदी बंदो इज़ो माफिल ग़ार कही दो जे पहिरियों नंबर अबू बकर जो आहे मता भंग पी नंबर अरे मूंखे टे करियो जल दब मां त हाणे रमज़ान में भी खोसन जो शरबत न पींदुसि
बाबा चढ़ो कोसन जो दो थोड़े यो मुले जो बेडो सीधे आना अंदो जो द पेण जो भी छह सुन्नतों ने सुभान अल्लाह जो तो बुधा खलकत हाने पई अचे मुंहिंजा जमायती छड़ा छड़ा जाफराबाद में तो एडा छड़ा आहिनि जो ट्रक को भरे वञे दरिया में उछल कुंडिया हाणे पिया अचनि मीटर वारा वेठे अल्लाह बेटा ही छा थो चए अव्वल अधी बंदो इज़मा फिल गार ॿियो आदिल सी निर्बाद टियों ज़िन्नूरैन ज़ुहूरैन दुर्र बदी दस्तार चौथे कोट ख़ैबर जो फतह कयो निर्वाद ये चारई चङा चौधार हुआ हिकांदा हबीबस नारे तकबीर ताबुज़ ख़त्म नबूवत शान सिद्दीक़ अकबर शान फारूक आज़म शान सैयदना उस्मान गनी सैयदना हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु सैयदना इमाम हुसैन नारे तकबीर इंतहाई लंबो चौड़ो सफ़र करे मुजाहिद इस्लाम मुजाहिद ख़त्म नबूवत मौलाना अब्दुल हमीद महर साहब जी दावत थे जाफराबाद सखर के अंदर शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस जेका हर साल मुहर्रम महीने में थी लिया मां अज धक कंदुसि पक्का किया पक्का असांजा इलाही मुसलमान मुहर्रम के निभागो था समझन अला जो मुहर्रम के निभागो तो चाहे ना वो पान निभागो पर जाफराबाद वारो जे इस्लाम में रमज़ान इज्जत वारो आ ज़ुल्हज इज्जत वारो आ रबीउल अव्वल इज्जत वारो आ रब मोहम्मद जो कसम ये मोहम्मद जे दीन में मुहर्रम भी इज्जत वारो मुहर्रम जी माना या इज्जत वारो बेन महीनन में तो हिकड़ो वाक्यो थियो आ अब रमज़ान शरीफ छो इज्जत आ कुरान नाज़िल थियो आ छडे कदर ज़ुल्हज छो इज्जत वारो हज रबीउल अव्वल छो नबी से जावा रजब छो नबी से मेराज ते विया पर मुहर्रम में एडा वाक़या आहिनि सुभान अल्लाह जो तो पोइ ॿुधाए आदम अलैहिस्सलाम जी तौबा कबूल पई महीनो मुहर्रम अयूब अलैहिस्सलाम के शफा मिली महीनो मुहर्रम नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी मंदिर से पहुंची महीनो मुहर्रम मौला अली के फातिह खैबर जो लक़ब मिलो महीनो मुहर्रम हुजूर जे जमाने का 50 ॾींहं पहिरियों अबरहु लश्कर वठी काबे के शहीद कन आयो रब काबे की हिफाजत कई महीनो मुहर्रम मुझे मुर्शिद उमर के शहादत मिली महीनो मुहर्रम मुझे पीर हुसैन मुझे मुर्शिद हुसैन मुझे मौला हुसैन के रब शहादत जो ताज पारायो महीनो मुहर्रम नारे तकबीर शान इमाम हुसैन नारे तकबीर मौली अब्दुल हमीद महर जलसो करायो तब महीनो मुहर्रम ॿियो मुसलमान मुहर्रम खे निभागो छो था चवनि मेन फॉल्ट थो ॾसां बाप ॾारा चवंदा आहिनि न फॉल्ट पइजी वियो आहे बिजली कान ईंदी मेन फॉल्ट माण्हुनि जे लेखे त शहादत मुसीबत आहे मेन फॉल्ट हैदराबाद अहिड़े माईअ जो पुटु विञाइयो मूंखे चई दुआ घुर मुंहिंजो माला करे शहीद थी वियो हुजे तो कुराड़ीअ मूंखे छा चयो निभागा मुला वाई त सवली कट ए पोड़ी खां पलाल जी ट्रक चढ़ाई बचे त साईं न पलाल जी थो चवां शहादत मुसीबत ना है शहादत अल्लाह जी नेमत आहे दलील दलील असांजो नबी मुसल्ले ते वेठो आहे चए थो वल्लज़ी नफ़्स मुहम्मद बियदि लवदितु अन उक़्तल फ़ी सबीलिल्लाह मुंहिंजा मौला मां मुहम्मद जे दिल जी तमन्ना तुंहिंजे रस्ते में शहीद थियां वरी ज़िंदा थियां वरी शहीद थियां वरी ज़िंदा थियां क़यामत में नबीयनि जो सरदार मां मुहम्मद हुजां शहीदनि जो सरदार भी मां मुहम्मद नेमत आहे तॾहिं त घुरे पियो न मुसीबत घुरबी आहे ॻाल्हायो छो न कंहिं जाफराबाद मां दुआ घुरी आहे त मां इस्पताल नेमत आहे हज़रत उमर मुसल्ले ते वेठो आहे चए थो अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादत
मौला बदुआऊं थो करा रब चो मां 4 करे ॾींदुसि सखा ॾिस जाफराबाद वारा सुभान अल्लाह चओ हज़रत मूसा हिक दुआ घुरी रब 2 करे क़बूल कयस सखी के दुआ घुर हिक ॿी ॿ घुर ॿ फकीर खैरात घुरंदो न ₹5 ॿिया लाइ काॾे विया सभु हथ में झलियूं बीठो आहे 4 ॾे अहिड़े हथनि ताईं जा ॾाॾा हे मौलूद जो मारे 3 मौलूद जा हर आम जो खीसे में हथ हणो जहिड़ो नांग वेठो था अड़े कुझु ॾियणो सिखो त रब बचेगा नलको जो पाणी खणी ईंदो आहे पोइ छा कंदा आहियो रब सोचे गरीब थी वियो आहे न पोइते थी वियो आहे वरी मुंहिंजे नाले ते ॾियणु शुरू कर हज़रत मूसा हिकिड़ी दुआ घुरी कहिड़ी रब इन्नी लिमा अंसल इलैया मौला 8 ॾींहं वणनि जा पन खाधा अथमि फ़क़ीर हाँ बुख लॻी आहे रब चयो छा खपई चे मानी छा 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 रब चयो मानी थो घुराए न मां माई थो ॾियां जंहिंजी शादी नथी थिए न ओ छोरो हूं जंहिंजी शादी नथी थिए न 40 रातियूं या दुआ पढ़ो 20 सिपारे में लिखियल अथव न थिए त वरी मूं सां राब्तो कजां हा घुरे पियो मानी मिलेसि पई पचाइण वारी हज़रत उमर बदुआ घुरियो रब शहादत ॾे चे ॾियां थो पर मोहम्मद जे मुसले ते उमर जा मुरीद ॾाढा जो सुभाणे मज़ो न आहे ॾाढा नारे तकबीर शाने फारूक आजम नारे तकबीर मानी खाधी जमाए त मानी खाधी आहे सही आहे मुखां पोइ वरी हिकिड़ो वॾो मौलवी अथव जंहिंजो नालो आहे हज़रत मौलाना भत्त इन जा आशिक़ मुखां में घणा आहिनि अल्लाह कलकत्ता इहा ॾिस मुक़ाम मां बि उथी आया मौला हुसैन जो ज़िक्र ॿुधण सभु त चओ सुभाणे मज़ो न आहे मौला शहादत ॾे चे ॾियां थो पर मोहम्मद जे मुसले ते उमर तूं थो चए क़बर मदीने में ॾे मां मोहम्मद जे रोज़े में थो ॾियां सुभाणे अल्लाह न था चओ नबी साईं जन मुंहिंजे मौला हुसैन खे खयूं वेठा नंढड़ो अपाक हुसैन भाऊ तारिक बि अचो नारे तकबीर भई तबरत करे तस्वीर खालिद अंदाज़ खालिद ललकार खालिद भई तबरत करे भाऊ खे चलाओ भई शींहं जा पुट आहिनि गजंदा था वतन परवाह ई कान्हनि का छो त हैदरी आहियूं ई असां अली कारी हो क़ुरान असां वटि अली हाजी हो काबो असां वटि अली निमाज़ी हो मस्जिद असां वटि अली दीनदार हो दीन असां वटि अलीअ जो बचड़ो मुंहिंजो मौला हुसैन सजदे में शहीद थियो मुंहिंजो क़ाइद शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद शहीद जो सिर सजदे में आहे भैया तबरत करे जाओ भैया तो भाऊ अची वियो भैया नारे तकबीर शहदाए करबला हजरत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद नारे तकबीर करबला जो पहिरियों सबक सैयदन सजदो न चढ़ियो असां नमाज़ जे वेझो ई कान्हियूं आहियूं मोमिन अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास जा बाजू कटा 72 साथी कुठा चतो शिमरा मुखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन
नेज़े पे सरता जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन। रमजान जे ईद जी रात अम्मा साण मुसल्ले ते बैठी अञा वितर न पड़े इमाम हसन हुसैन नंढड़ा गीचे में भाग अम्मा सुभाणे ईद कपड़ा कोन्हनि चे मां दुआ थी घुरां अलाह ॾींदो मां वेड़ी हुजे असांजूं मायूं हुजनि छा चवंदा अचे पिणे त चवांसि थी हलड़ी मासी चपरा ॼमण सां ॿार जो दिमाग़ ख़राब कनि हाणे इन हदीस खे इते थो छॾियां वरी हयातुल हैवान जी ॿी हदीस खणी अचां नबी साईं खे हरणीअ जो बच्चो मिलियो तोहफ़े में नबी साईं इमाम हसन पुट खेॾंदो वञ इमाम हुसैन मिलियो काॾो वांदी नाने नबीअ खां वठी मूंखे ॾे जे वञ वेठो थी मस्जिद में मिठो मोहम्मद टे पहिरीअ खां पोइ ख़ल्क़ वेठी आहे नबी साईं मुसले ते इमाम हुसैन नंढड़ो अहिड़ी ॻाल्हि कई जो नबी साईं मुरकी पिया कहिड़ी ॻाल्हि कई सुभाणे अलाह जो त पोइ ॿुधाए असां चवंदा त सॼो ॾींहुं वाङण जो नबी साईं जी कुराड़ी आई यार रसूल दुआ कयो त जन्नत में वञा नबी साईं फरमाया लातत खुल जन्नत आजूज़ा पोड़ियूं जन्नत में विलू जा हले ताऊं पोड़ीअ जो जन्नत में जा नास वेठी ॾे रोए पई कुराड़ी रोए पई नबी साईं फरमायो वेंदियूं पर जवान थी पोइ वेंदियूं इमाम हुसैन नंढड़ो हले हले छा चई चए नाना तव्हां बि इंसाफ़ कयो आहे रांदी का नंढड़नि खे ॾिबा तव्हां वॾे खे ॾेई छॾ हुज़ूर फरमायो पहिरियों आयो नबी साईं केतिरो उमिरि कया सुभाणे अलाह त रिवायत पढ़ा न न मज़ो न आहे भाऊ अची वियो आहे मुंहिंजो टाइम ख़तमु आहे केतिरो मुल्क आहे केतिरो हता बदत नवाज़िबु ॾाढो मुबारक ज़ाहिर थी अथनि एतिरो मुल्क आहे भाऊ अची वियो न त मां हिन मौज़ूअ खे अञा खोलिया हा नबी साईं फरमायो नंढड़ो आहे सोणो हुसैन पर ॻाल्हि अची रांदी का त वाकई नंढनि खे ॾिबा हो पहिरियों आयो त मां ॾेई छॾियो हाणे वेह दुआ था घुरूं अलाह ॾींदो जेका ॻाल्हि मां साण कई साॻी हुई साईं जन हथ कया दुआ हले पई हरणी पंहिंजो बच्चो खयो डोड़ पई अचे सुभाणे अलाह जो त पोइ रिवायत पेश बच्चो साईं जन जे अॻियां रखी कुंड में वेठी फतकल्लम बिलिसान अरबीयन छो त नबी साईं खे ॾाची सुञातो हरणीअ सुञातो ॻोह सुञातो पत्थरनि सुञातो मोहम्मद मिठे खे सभ कंहिं सुञातो अंधो थियो अबू जहल जंहिं कुझु न ॼातो मोहम्मद मिठे खे सभ कंहिं सुञा अरबीअ में पई ॻाल्हाए हरणी असांजो ज़ोर अंग्रेजीअ ते आहे बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ीअ नाकाम मूंखे हिकिड़े हैदराबाद में चयो मां फुल्लो अंग्रेजी ॻाल्हाईंदो आहियां मुंहिंजो जलदब खे अंग्रेजीअ में छा चइबो आहे ब्रेक ते लथ अची वियसि हाय नबी से मुर्किया उन हरणीअ छा चयो या रसूल अल्लाह अॻिलो बच्चो बि मुंहिंजो हो तव्हांजो साहबी शिकार करे खणी आयो हे बच्चो मां पाण खणी आई आहियां मां बच्चे जी जुदाई त बर्दाश्त करे सघां थी पर हुसैन जो रोवण मूंखां बर्दाश्त नथो थिए नथा चओ सुभान अल्लाह नेज़े पे सरता करबला में पहिरियों कमु जेको मौला हुसैन कयो न क़ुरान पढ़ी नथा चओ सुभान अल्लाह अॼु चवनि था मदरसा बंदि कयो डीजी रेंजर चए थो त मदरसा अमन जा मरकज़ आहिनि वज़ीर दाख़िला चए थो त मदरसा आहिनि ॿई हुकूमत जा माण्हू ॿोली मटियल हमरा हिकिड़ो गऊं वठी आयो राति जो पोइ जंहिंखां गऊं वरितईं उन जो सुवाहे जे सुवाहे त फर त ॾिए न हुन वरी ऊंद में गॾे जो फर ॾेई छॾियुसि राति जो त हिन चाचा हुई कोन तारियूं मोबाइलूं हुयूं ई कोन ॻोठ काहे आयो त गऊं होॾे पई रंबे गॾह जो बच्चो होॾे पियो हींगे लठ खणी अची ॿिन्हिनि खे वतई चए खीर ॾियो न ॾियो ॿोली त साॻी ॻाल्हायो सोने हुसैन करबला में 5 कम कया
करबला में कुरान पढ़ी, करबला में नमाज पढ़ी, करबला में सब्र कई, करबला में नाई ॾह जो रोज़ो रखें, करबला में कंध कपाई पर ज़ालिमन जे आॾो झुकाई। न नाज़ी की ज़रूरत है, न न्याजी की ज़रूरत है, ज़माने जंग में मर्द गाजी की ज़रूरत है। निदा आती है अब भी करबला के ज़र्रे ज़र्रे से हुसैन इब्ने अली जैसे नमाजी की ज़रूरत है। मौला तकबीर, शान इमाम हुसैन। नमाजी भी करबला जेड़ो असा जेड़ो ना, असारी नमाज की दी अल्लाहु अकबर। नमाज पियो पढ़ने रंदो पियो हाने। हैदराबाद हिकिड़ो अमरा नमाज पढ़ण आयो, 7,000 जी जुती पातल ॿियो लॻुसि पोयां चई नमाज शुरू करे त जुती खणांसि। हुन वरी जुती अॻियां रखी पियो पियो पढ़े, पोयां हुन रड़ कया भाई साहब जुती आगे रखने से नमाज नहीं होती। चई जुती पीछे रखने से जुती नहीं होती। ॻाल्हि सची सम्झी दुआ कयो अल्लाह असांखे सचो हैदरी बनाए। भाऊ तारिक अची वियो आहे, न त अॼु अहिड़ी तकीर कयां जो हिन जाफ़राबाद मां जिन बि टपड़ घणी भई विया, पर भाऊ बि वीचारो थकल आहे इलाही इलाही काॾों परे को सभु साथी वेठा हुजो। दुआए ख़ैर पछाड़ी में थींदी, केर बि साथी उथण जी कोशिशि न करे। अल्लाह सभिनीनि जी हाज़िरी क़बूल फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।